कोडे की रिपोर्ट अख्तर चीरियो कुंभलग गोठ बबरवड़ा के रहवासण पीसन औरत जो नुंहुं ऐं मासूम ॿारनि समेत बिरादरी के बासरनि के नाजाइज़नि खिलाफ़ पाकिताब खणी एहतजाज। रिपोर्ट मूजिब गोठ बबरवड़ा की रहवासण मिसमात अलह जवाई बबर पंहिंजी नुंहुं मिसमात अरबेली ऐं ॿारनि समेत पाकिताब खणी प्रेस क्लब कुंभ में एहतजाज कंदे चयो त बिरादरी जा बासर सोहबत अली महर अली मोहरम अली अलह बख्श बबर ऐं ॿियनि असांजो जीवन जंजाल करे छॾियो आहे ऐं ज़बरदस्ती मुबैना 1 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे वेठा आहिनि। पंहिंजो हक़ घुरण ते हू असां मथां ॾमिजी पिया आहिनि। हिन वक़्तु कुंभ पुलिस बासरनि जी वंगार वहंदे मुंहिंजे पुटु लाल ॾिनो खे गिरफ़्तार करे खणी वई आहे। हुन चयो त तशदुद बि असां मथां कयो वियो ऐं केस बि उल्टो मुंहिंजे पुट ऐं ॿियनि मथां दाख़िल कराए पिया वञनि। हुन एसएसपी खैरपुर खां मुतालबो कयो त नोटिस वठी मुंहिंजे बेगुनाह गिरफ़्तार कयल पुट खे आज़ादु करे इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ कुंभ पुलिस राब्ते ते ॿुधायो त औरत जे पुट मथां धमकियुनि जो केस दाख़िल आहे, जंहिं सबबु खेसि गिरफ़्तार कयो आहे।